इते अवां अहम खबर शेयर कंदासीं। GDA जो मुशावरती इजलास थियो आहे, अहम फैसला कया विया आहिनि। खबर अवां शेयर करे रहिया आहियूं। अहम खबर आहे, आम चूंडुनि में सॼे सिंध में हर सीट उम्मीदवार बीहारण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। जल्द GDA जो जलसो मुनक़िद करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। पीर पागारे ख़िताब में इहो चयो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां अहम खबर शेयर करे रहिया आहियूं। GDA जो मुशावरती इजलास थी रहियो आहे, अहम फैसला कया विया आहिनि। अवां खबर शेयर करे रहिया आहियूं। अहम खबर आहे, आम चूंडुनि में सॼी सिंध में हर सीट ते उम्मीदवार बीहारण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां अहम खबर शेयर कंदासीं। GDA जो मुशावरती इजलास थी रहियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर राजा असगर सुमरो खां। जी राजा, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, ॾिसो, ग्रांड डेमोक्रेटिक अलायंस पारां जेको आहे त आला सतही मुशावरती इजलास जेको आहे त अॼु पीर पगारा हाउस में जेको आहे मुनक़िद थियो, जंहिंमें अहम फैसला पिणु इहे कया विया त GDA जे अॻुवाणनि जो चवणु इहो त ईंदड़ आम चूंडुनि में जेको आहे पीपुल्स पार्टी खे टफ टाइम ॾियण जे लाइ हर ज़िले हर तालके ते जेको आहे उम्मीदवार बीहारिया वेंदा आहे। उन सां गॾोगॾु जेको आहे मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हुननि जो चवणु इहो त पूरे सिंध में जेको तंज़ीम साज़ी मुहिम आहे उनखे बि तेज़ कयो वेंदो। ज़िले सतह ते जेके तंज़ीमी ढांचो आहे उनखे बहाल कयो वेंदो ऐं उन सां गॾोगॾु MQM JUI समेत पीपुल्स पार्टी जेके मुख़ालिफ़ जमायतूं आहिनि उन्हनि जो पिणु जेको आहे हिकु मज़बूत इतिहार ठाहियो वेंदो ऐं उन सां गॾोगॾु सीट एडजस्टमेंट ते बि जेको आहे त गौर वीचार कयो वियो आहे। उन सां गॾोगॾु उन्हनि जो चवणु आहे त नून लीग जे जेके पेश करदड़ जेके तजवीज़ आहिनि उन्हनि ते बि जेको आहे गौर वीचार कयो वेंदो ऐं जेको आहे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां पीपुल्स पार्टी खे टफ टाइम ॾियण जे लाइ हिन वक़्तु जेको आहे GDA जो मुशावरती इजलास ख़तमु थी चुका आहिनि, हुनमें अहम फैसला कया विया आहिनि। इजलास में मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त सैयद सदरुद्दीन शाह राशिदी, डॉक्टर सफदर अब्बासी, डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा, सैयद मुज़फ़र हुसैन शाह, रईस मुर्तज़ा ख़ान जतोई, सैयद ज़ैन शाह, अयाज़ लतीफ़ फलीजो, सरदार अब्दुल रहीम, डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा समेत अहम अॻुवाणनि शिरकत कई हुई। जी ठीकु आहे राजा, वादी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।